तव्हां ॾिसी रहिया आहियो प्रेम पार्क यूट्यूब चैनल। आऊं आहियां प्रेम ऐं अॼु असां पढ़ंदासीं वर्ब। वर्ब खे पढ़ण जे लाइ असां अॻिते वधंदासीं। वर्ब खे पढ़ंदासीं असां। वर्ब खे पढ़ण जे लाइ असां इन जो इस्तेमालु मतिलबु उन जा फॉर्म्स या टाइप्स ऐं लास्ट में ING जो इस्तेमालु कंदासीं। वर्ब खे बहितर नमूने पढ़ण जे लाइ असां अॻिते उनखे जुमलनि में कुझु इस्तेमालु कयो वियो आहे जेके पढ़ी करे असां सुठे नमूने सम्झी सघूं था। अचो दोस्तों उनखे वर्ब खे पढ़ूं। टेल। टेल जो मतिलबु आहे ॿुधाइण। उनखे जुमले में कीअं इस्तेमालु कबो, अचो ॾिसूं। आई हैव टोल्ड हिम। आऊं हिन खे ॿुधाए चुको आहियां। हाणे उनजा टाइप्स पढ़ंदासीं। टेल, टोल्ड, टोल्ड, टेलिंग। अॻिते पढ़ंदासीं से। से मीन्स चवण। इनके जुमले में कीअं यूज़ कंदासीं। विनेश कुमार हैव नॉट सेड हर। विनेश कुमार हिन खे कोन चयो आहे। इन जा टाइप्स पढ़ंदासीं। से, सेड, सेड, सेइंग। ये इन जा टाइप्स आहिनि। वर्ब खे अॻिते सम्झण लाइ अॻिते पढ़ंदासीं दोस्तों। अचो हाणे पढ़ंदासीं बीट। बीट जो मतिलबु आहे मारण। उनखे जुमले में इस्तेमालु कंदासीं। दीपक कुमार बीट्स हिम। दीपक कुमार हिन खे मारे थो। उन जा टाइप्स पढ़ंदासीं बीट जा। बीट, बीट, बीटिन, बीटिंग। ये इन जा टाइप्स आहिनि। हाणे असां अॻिते पढ़ंदासीं बाइट। बाइट जो मतिलबु आहे चक हणणु। उनखे जुमले में कीअं इस्तेमालु कंदासीं इहो ॾिसो। द डॉग हैड बिटिन हिम बिफोर आई रीच्ड। चवे थो मुंहिंजे पहुचण खां पहिरीं कुतो हिन खे चक पाए चुको हो। इन जा टाइप्स बाइट, बिट, बिटिन, बीटिंग। ये इन जा टाइप्स आहिनि। वर्ब खे पढ़ण लाइ अॻिते पढ़ंदासीं दोस्तों असां। बिगिन। बिगिन जो मतिलबु आहे शुरू करणु। उनखे जुमले में कीअं इस्तेमालु कंदासीं, अचो ॾिसूं। ही डोंट बिगिन टू वर्क। ही कमु शुरू नथो करे। इन जा टाइप्स पढ़ंदासीं। बिगिन, बिगेन, बिगन, बिगिनिंग। ये इन जा टाइप्स आहिनि। अचो अॻिते पढ़ूं दोस्तों। अॻिते पढ़ंदासीं बर्न। बर्न माना सड़णु, सड़ी वञणु या सड़णु। द बर्न इन होटल। उहे होटल में सड़िया हुआ। इन जा टाइप्स बर्न, 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 बर्निंग। अॻिते पढ़ंदासीं चूज़। चूज़ जो मतिलबु आहे चूंडणु। इनखे जुमले में कीअं इस्तेमालु कंदासीं, अचो ॾिसूं। शी डज़ंट चूज़ बैड। ही पलंग पसंदि नथी करे। इन जा टाइप्स पढ़ंदासीं दोस्तों। अचो चूज़, चूज़, चूज़न, चूज़िंग। ये इन जा टाइप्स आहिनि। अॻिते पढ़ंदासीं असां ड्रा। ड्रा माना तस्वीर कढणु। इनखे जुमले में कीअं इस्तेमालु कंदासीं। शी ड्रे अ पिक्चर। हिन हिकु तस्वीर कढी हुई। इन जा टाइप्स पढ़ंदासीं। ड्रा, ड्रे, ड्रॉन, ड्राइविंग। ये इन जा टाइप्स आहिनि। वर्ब खे सम्झण लाइ अॻिते पढ़ंदासीं दोस्तों। डू। डू मीन्स करण। इनके जुमले में इस्तेमालु कंदासीं। डिड यू से। तव्हां छा चयो। टाइप्स पढ़ंदासीं। डू, डिड, डन, डूइंग। ये इन जा टाइप्स आहिनि। जीअं तव्हां बहितर नमूने वर्ब खे पढ़ी सघो, सम्झी सघो ऐं ॻाल्हाए सघो। वधीक पढ़ंदासीं फॉरगिव। फॉरगिव जो मतिलबु हूंदो आहे माफ़ करणु। इनखे जुमले में कीअं इस्तेमालु कबो, अचो दोस्तों उनखे पढ़ंदासीं।
he will forgive him tomorrow. हिनखे सुभाणे माफ़ कंदो। इन जा टाइप्स पढ़ंदासीं फॉरगिव जा। फॉरगिव, फॉरगिव, फॉरगिवन, फॉरगिविंग, ये इन जा टाइप्स हुआ।